अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों हालिया बरसातनि जेको नुक़सानु कयो ऐं जेके माण्हू दरबदर थिया जेका माण्हू सां तादी थी घर लुड़ी विया वनियूं भरिजी वियूं फसल सुकी विया ऐं इन खां अॻु में बि ॿोॾियूं ईंदियूं रहंदियूं आहिनि। ऐं हाणे त बरसाति जो जेको नालो आहे उहो ॿुधण साण ई माण्हू खे हिकिड़े क़िस्म जो ख़ौफ़ थियो पए त यार हाणे अलाए बरसाति छा कंदी छा न कंदी पाछा मींहं कॾहिं आगाटा मींहं कॾहिं जेको सो तमामु ख़तरनाक मींहं बरसाति। हाणे असां सिंध में ॾिठो वञे त रहमत वारियूं बरसातूं रहियूं ई कोन आहिनि, हमेशह जेको सो ज़हमत बणिजी इहे बरसातूं ईंदियूं आहिनि। हाणे इन सॼी सिचुएशन में जॾहिं असीं लतीफ़ साईं जो सुर सारंग ॾिसूं था त लतीफ़ साईं जेका सुर सारंग में जेको बरसाति लाइ फरमायो आहे उहो ॾिसी ऐं हिन वक़्तु पवंदड़ बरसातूं या हिन खां अॻु में जेके ॿोॾियूं आयूं उहे ॾिसी असांखे हैरत थिए थी त छा सिर्फ़ु लतीफ़ साईं जे दौर में ई जेको सो बरसाति रहमत वारी हुई, पोइ रहमत वारी कोन हुई ऐं पोइ हमेशह ॿोॾियूं आयूं ऐं जेको सो तबाहियूं आयूं, माण्हुनि जा घर लुड़ी विया, अलाह ताला लुड़ी विया, सभु कुझु लुड़ी विया ऐं इहा सॼी सिचुएशन जेका आहे उहा ज़हन में अचे थी ऐं माण्हू खे हैरत थिए थी त छा सवालु ज़हन में उभरे थो त छा लतीफ़ साईं जी जेका ज़िंदगी हुई यानी 1699 खां 1752 ताईं जेके 63 साल हुआ, छा इन्हनि 63 सालनि में का ॿोॾि आई कोन, सिर्फ़ु सुकार वारा मींहं वठा पई ऐं 63 साल हिकु वॾो अरसो आहे जेको सो उन में लाज़मी बरसाति वठी हूंदी, लाज़मी ॿोॾियूं आयूं हूंदियूं, माण्हू दरबदर थिया हूंदा ऐं जेकॾहिं का ॿोॾि आई त छा लतीफ़ साईं खे ख़बर ई कोन हुई त का ॿोॾि आई आहे, माण्हू दरबदर थिया आहिनि, माण्हू परेशान थिया आहिनि, माण्हू ज़लील थिया आहिनि ऐं माण्हू ख़्वार थिया आहिनि, अटे जी खोट थी पई ऐं जेको सो बरसाति में जेको सो इहो सभु मसइला माण्हुनि सां थी विया त इहे सभु ॻाल्हियूं माण्हू खे ज़हन में अचनि थियूं। त लतीफ़ साईं जॾहिं असीं सुर सारंग जो मुतालो करियूं था त लतीफ़ साईं बाक़ाइदा बरसाति खे महबूब सां तशबीह ॾिनी आहे। अॼु उतर पार ॾे कारा ककर केस विझूं वसड़ायूं करे लाल डबेस पिरी जे परदेस मूंखे मींहं मेड़िया, या ॿिया काफ़ी सारा बैत आहिनि जंहिंमें लतीफ़ साईं बरसाति खे जेको सो पंहिंजे महबूब सां तशबीह ॾिनी आहे जेको सो। हाणे इहे सभु ॻाल्हियूं आहिनि। हाणे इहे काफ़ी सवाल माण्हू खे ज़हन में अचनि था सुर सारंग पढ़ण सां ऐं जेको सो हालिया या हिन खां अॻु में ईंदड़ जेके ॿोॾियूं आहिनि बरसातूं आहिनि उन्हनि खे इलाही माण्हू खे ज़हन में अचनि था त छा हिते हिकिड़ो इहो बि सुवालु थिए थो त छा असां फितरत सां हथ जुरान त न कई आहे जो बरसाति असांजे लाइ हर साल ज़हमत बणिजी अचे थी, फसलनि जी जेका एवरेज आहे उहा मारिजो वञे, ॿनियुनि में पाणी बियो रहनि ऐं लंघ घेड़ आहिनि कोन, सिम नाला जेके आहिनि उहे बता वहनि था। हाणे सवालु इहो पैदा थिए थो त जेकॾहिं लतीफ़ साईं जे दौर में का महाॿोॾि न आई ऐं उनजा इशारा किथे बि लतीफ़ साईं जे बैत में नथा मिलनि ऐं सुर सारंग खे लतीफ़ साईं महबूब सां तशबीह ॾिनी आहे, मींहं जे अचण खे बाक़ाइदा महबूब सां लतीफ़ साईं तशबीह ॾिनी आहे, काफ़ी सारा उनजा जेके से बैत उन में इहे मौजूदु आहिनि। त सवाल इहो पैदा थियो त छा मसइलो हो लतीफ़ साईं जे 63 साल जेको दौर हो लतीफ़ साईं जो, उन में छा मसइलो हो जो जेको सो लतीफ़ साईं उन दौर में माण्हू परेशान न थिया, ॿोॾि न आई, जेकॾहिं आई त को माण्हू मुतासिर न थिया। त उन टाइम ते एतिरी आबादी कान हुई, पाणी जा लंघ मौजूदु हुआ, किथे किथे पुराणा दरिया जा वहिकरा मौजूदु हुआ ऐं पाणी जी किथे बि का रुकावट कोन हुई। बरसाति पई थिए त उहो दरिया मां कुदरती जेके वहिकरा आहिनि हज़रत आदम अलैहिस्सलाम जे दौर खां वठी हेसि ताईं दरिया जा या हिन ज़मीन ते बरसाति जा वहिकरा मौजूदु आहिनि। बरसातूं वसंदियूं रहनि थियूं ऐं वसंदियूं रहंदियूं, क़यामत ताईं इहो सिलसिलो हलंदो रहंदो। लेकिन असां जेका हथ चुरांद कई आहे कुदरती वहिकरनि सां, कुदरती वहिकरनि खे आबाद कयो आहे ऐं कुदरती वहिकरनि में ज़मीनूं आबाद कयूं आहिनि, पाणी जा घस रोकिया आहिनि ऐं उहे सभु असीं पंहिंजा करतूत लोड़ियूं पिया। इन में न त लतीफ़ साईं जो ॾोह आहे, न बरसातनि जो ॾोह आहे, न अल्लाह साईं जो ॾोह आहे, कंहिंजो बि इन में ॾोह कोन्हे। इन में ॾोह सिर्फ़ु असांजो आहे। असां कुदरती वहिकरा आबाद करे ऐं उनखे जेको सो बंदि ॿधी ऐं उनखे असां फितरत सां जेका हथ चुरांद आहे उहा ई असांजे ॻीचीअ में पई आहे। हिन साल जेका ही पोइ मानसून आई आहे यानी त 2025 जी पाछाटी बरसाति
इन में ख़ासि तौर ते लाड़ पट्टी बदीन खां वठी सिजावल ताईं इहा जेका पूरी पट्टी आहे इनखे बेअंदाज़ बरसाति मुतासिर कयो आहे। जेकॾहिं ॾिठो वञे तव्हां सोशल मीडिया ते ॾिसो जिते किथे ॾिसो त इनखे ॿी बरसाति वसी मुकमल इनखे जेको सो हिन जा पटा कढिया आहिनि ऐं उन मां जेकॾहिं कुदरती वहिकरा हुजनि हा सिमन जी प्रॉपर खोटाई थियल हुजे हा ऐं कुदरती माण्हू उनजो जेको सो कुदरत फितरत सां हथ चुरांद न कनि हा पाणी जा कुदरती रस्ता न रोकीनि हा त हेॾी तबाही न थिए हा। हीउ पाणी सिधो वञी समुंड में किरे हा। जॾहिं बि बरसातूं वठियूं आहिनि त उनजो जेको पाणी जो रस्तो आहे पाणी जो मुंहुं आहे पाणी जो बस आहे उहो समुंड आहे। ला महिला अॼु सुभाणे हफ़्ते 10 ॾींहंनि में उहो वही वञी समुंड में किरंदो ऐं सुकार अची वेंदो। त सुरसारंग तव्हां पढ़ी ॾिसो ऐं हिन जो हालिया बरसातुनि जो या 2011 2022 में जेके बि बोडूं आयूं उन्हनि जो उन सां भेट कंदा त तव्हांखे हैरत थींदी त लतीफ़ साईं जे दौर में कीअं न जेको सो सिंध धरतीअ जा कुदरती वहिकरा मौजूदु हुआ जेके असां कुदरती वहिकरा फिटाए असां कुदरती वहिकरनि खे आबाद करे असां जेको सो उन्हनि वहिकरनि ते शहर वधी ऐं असीं वेही रहिया आहियूं। असां इहो ख़्यालु ई कोन कयो त बरसातूं वसंदियूं या कोन वसंदियूं। जेकॾहिं वसंदियूं त उहो पाणी केॾांहुं वेंदो लाज़मी शहर ॿोड़ींदो घर ॿोड़ींदो माल ॿोड़ींदो माण्हू दरबदर थींदा परेशान थींदा। उहे ज़मीनूं आबाद करण सां असीं करोड़ खरब रुपयनि जो नुक़सानु थिए थो जॾहिं बोर अचे थी। सो प्यारा दोस्तो हीअ जेका मुंहिंजी वीडियो आहे इहा ख़ासि तौर ते अॼु इन लाइ आहे त पाणी जा कुदरती वहिकरा बहाल कया वञनि उन्हनि खे त जीअं त हीअ बरसाति जो पाणी जेको आहे आम माण्हू ग़रीब जी ज़िंदगी मुतासिर न करे पाणी वञे हलियो समुंड में ऐं माण्हू जेको सो परेशान न थिए। सो दोस्तो तव्हां सुरसारंग पढ़ी ॾिसो ऐं उन खां पोइ सिंध जो जेको सो बरसातुनि जेके नुक़सानु कया आहिनि हिन बरसाति या हिन खां अॻु में जेके बि बोडूं आयूं आहिनि उन्हनि जो जाइज़ो वठो तव्हांखे भली भित ख़बर पइजी वेंदी त लतीफ़ साईं जे दौर में वाक़ई बरसाति रहमत हुई वाक़ई सुकार थींदो हो। ऐं हाणे जेके असांजी बदनीयत जे करे असांजी ग़लति मैनेजमेंट जे करे असांजी पंहिंजे लालच हवस जे करे जेके मसइला थियनि था उहो उन करे थियनि था न हिन में लतीफ़ साईं जो ॾोह आहे न बरसाति जो ॾोह आहे न अलाह साईं जो ॾोह आहे। ॾोह इहो आहे त असां फितरत सां जेका असां हथ चुरांद कई आहे ऐं इहा ई असांजी जेकी थी पई आहे। सो प्यारा दोस्तो हीअ वीडियो अगरि पसंदि अचे त हिनखे लाइक कजो कमेंट्स करे ॿुधाइजो त तव्हांखे वीडियो कीअं लॻी ऐं असांजे चैनल खे पइजी सघे त सब्सक्राइब कजो। वरी अॻी वीडियो में तव्हां सां मिलंदासीं तेसिताईं ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़।